वेलकम बैक नाज़रीन। वाक़िया कंदासीं वज़ीर आज़म जी शिरकत पिणिया में शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी क़ौम शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम पेश करे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त शहीदनि 57 साल अॻु दुश्मन जे हमले खे नाकाम बणाए छॾियो। ऑफिसरनि ऐं शहीदनि पंहिंजी जानुनि सां मुल्क जी हिफ़ाज़त कई आहे। हिकु भेरो ॿीहर अॼु बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ क़ौम मुतहिद थी वई आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं ऐं पाक फ़ौज गॾिजी आफ़त जो मुक़ाबिलो पिया कनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। वज़ीर आज़म जी शिरकत पिणिया में शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी वई आहे। क़ौम शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम पेश करे थी। वज़ीर आज़म चयो त शहीदनि 57 साल अॻु दुश्मन जे हमले खे नाकाम बणाए छॾियो। ऑफिसरनि ऐं शहीदनि पंहिंजी जानुनि सां मुल्क जी हिफ़ाज़त कई आहे। हिकु भेरो ॿीहर अॼु बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ क़ौम मुतहिद थी वई आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं ऐं पाक फ़ौज गॾिजी आफ़त जो मुक़ाबिलो पिया कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त शहीदनि 57 साल अॻु दुश्मन जे हमले खे नाकाम बणाए छॾियो। ऑफिसरनि ऐं शहीदनि पंहिंजी जानुनि सां मुल्क जी हिफ़ाज़त कई। हिकु भेरो ॿीहर अॼु बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ क़ौम मुतहिद थी वई आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं ऐं पाक फ़ौज गॾिजी आफ़त जो मुक़ाबिलो पिया कनि।